राणा मज़लूम मारिया आहिनि ऐं ॻोठ जे माउनि जूं झोलियूं ख़ालियूं कयूं आहिनि। अच हीरस अच साहब अच। हे ॾिसस हिन मज़लूमनि सां केॾो ज़ुल्म थियो आहे, केॾो ज़ुल्म थियो आहे साहब। ॿुधाए हिननि सां इंसाफ़ केरु कंदो, केरु कंदो, केरु कंदो, केरु कंदो साहब, केरु कंदो? शेरदिल तू परेशान न थी, इन्हनि मज़लूमनि सां इंसाफ़ थींदो। तू परवाह न कर, कानून जा हथ वॾा आहिनि। इहो राणा खान काॾे वेंदो, इंसाफ़ ज़रूर थींदो। इंसाफ़ 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 अॼु ॾींहं ताईं तुंहिंजो कानून कंहिं मज़लूम खे इंसाफ़ ॾिनो आहे। जेकॾहिं इंसाफ़ त पोइ मोटाए ॾे हिननि खे हयातियूं, मोटाए ॾे। हिन मज़लूमनि जे माउनि जूं झोलियूं ख़ालियूं थी वियूं। जॾहिं बि तो जहिड़ा ऑफिसर बाला ऑफिसर कंहिं हद में ईंदा आहिनि, ख़ुदि ॾोह कराए पोइ चवंदा आहिनि त तव्हां सां इंसाफ़ ज़रूरु थींदो साहब, इंसाफ़ ज़रूरु थींदो। न कर इंसाफ़, कर इंसाफ़ कर, मोटाए ॾे हिननि खे हयातियूं, मोटाए ॾे। जेकॾहिं शेर दिल कोई आवाज़ उथारियो आहे त शेर दिल मुजरिम आहे। जेकॾहिं शेर दिल मुजरिम आहे त पोइ हिननि खे हयाती मोटाए ॾे, मोटाए ॾे, मोटाए ॾे। मुंहिंजो तोसां वाइदो आहे शेरदिल, राणा खान खे फांसी जे फंदे ते ज़रूर पहुचाईंदुसि। ही लाश खणायो, पोस्टमार्टम थींदो।